मां तव्हांखे हिंगोर जा अहम ख़बर ॿुधाईंदो हलां। सहाफ़ी इताद खैरपुर जे सॾ ते दोदापुर जे शहीद सहाफ़ी ज़ुल्फ़कार मंदराणी जा मुख्य जवाबदार गिरफ़्तार न थियण जे ख़िलाफ़ हिंगोर जा प्रेस क्लब आॾो सहाफ़ियुनि ऐं समाजी कारकुननि सहाफ़ी इताद खैरपुर जे सदर गुलाम हुसैन चांग, फयाज़ सोलंकी, मंजूर हुसैन जहांगीर, हादी बख्श खासगिरी, शमन राजपर, मोहम्मद सिद्दीक सोलंकी, हाकिम सहतो, आफ्ताब बमरो, अब्दुल जब्बार चांग, मुबशिर जहांगीर, सजाद आराई, फयाज़ शेख, कमरेड खुदा बख्श सहतो जी अॻुवाणीअ में एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। एहतजाज कंदड़ सहाफ़ियुनि इल्ज़ाम लॻायो त पुलिस इंतज़ामिया शहीद सहाफ़ी ज़ुल्फ़कार मंदराणी जे क़ातिलनि खे गिरफ़्तार करण में मुकमिल तौर ते गैर संजीदा बणियल आहे, जंहिंजे करे क़ातिल अञा ताईं कानून जे गिरफ़्त में न अची सघिया आहिनि। हिननि चयो त सिंध में सहाफ़ियुनि जे ख़िलाफ़ कात कुहाड़ा उभा कया विया आहिनि। शहीद अज़ीज़ मेमण जा क़ातिल बि अञा ताईं गिरफ़्तार न थी सघिया आहिनि, जेको वॾो ज़ुल्म आहे। जमहूरी हुकूमत में सहाफ़ियुनि जे ख़िलाफ़ ऋण ॿारियो वियो आहे। सहाफ़ी अॻुवाननि पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह खां मुतालबो कयो त शहीद सहाफ़ी ज़ुल्फ़कार मंदराणी जा क़ातिल खे गिरफ़्तार कयो वञे। रिपोर्ट फयाज़ शेख, हिंगोर जा।